डीपलो में मंशियात रोकथाम कमेटी पारां रमज़ान जे भलारे महीने में गैर कानूनी हलंदड़ शराब जे मिनी गुत्थे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौके ते शरीयत याद अॻवान अब्दुर्रहमान ओठो चयो त रमज़ान जे भलारे महीने में हिन मेन रोड ते सरेआम गैर कानूनी शराब जो विकिरो जारी आहे। इख़लाक़नि चवण बावजूद बि बंदि न थियण ते अॼु नंढड़ो एहतजाज करे इंतज़ामिया खे सुजाॻ करियूं था त बंदि करायो। मौलवी अब्बास कलर चयो त हिन भलारे महीने में इज़त वारा हिंदू चाहे मुस्लिम सभु एहतराम कनि था। होटलूं केबिनियूं बंदि कनि था, लेकिन ही मंशियात फरोश प्रकाश बाबू सरेआम शराब विकिरो करे रहियो आहे। मसूद देपलाई चयो त डीपलो पुलिस हिन भलारे महीने में बि अहिड़नि मंशियात फरोशनि जी साथारी बणिजी मंशियात विकिणण जी सरेआम छूट ॾेई छॾी आहे। इमरान बाग़ी चयो त मंशियात सबबि असांजा मासूम ॿार ऐं नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। नशो इस्तेमाल करण सबबि माण्हू कर्ज़ी थियनि था ऐं बाद में ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। एहतजाज जी अॻवानी JUI थरपारकर जे जनरल सेक्रेटरी मौलवी एहसान बजीर ऐं हाफ़िज़ हैदर नोरे ऐं हाफ़िज़ नेक मोहम्मद कलर, मौलवी अब्बास कलर, अब्दुर्रहमान ओठो, इमरान बाग़ी करे रहिया हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।